सालियापट इंसाइक्लोपीडिया। हाणे पाण प्रॉब्लम कंदासीं 5.6। हिन खां पहिरियों बि हिन चैप्टर जूं सॼियूं मिसालूं ऐं प्रॉब्लम जेका बि ख़ासि हुया पंहिंजा ई 5 हू बि थियल आहिनि, ऐं पोयां बि टियों चैप्टर बि थियल आहे, चौथों चैप्टर बि मिसालनि ई एक्सरसाइज में सॼा थियल आहिनि, को बि मिस न आहे। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो वीडियो खे ॾिसण खां पहिरियों। हाणे पाण बिस्मिल्लाह करे प्रॉब्लम शुरू कयूं था। प्रॉब्लम में छा थो पुछे त हेठि ॾिनल हटाओ में हर हिकु जो हासिल तरफ़ी मिक़दार मालूम कयो। मतिलबु पाण खे रिज़ल्टेंट मालूम करिणो आहे। हिते पाण खे उफ़क़ी जुज़ा बि मिलियल आहिनि या अमूदी जुज़ा बि मिलियल आहिनि। ठीकु आहे, पहिरें में छा थो चए त 5 किलोमीटर उफ़क़ी ऐं 3 किलोमीटर अमूदी जुज़ा हुजनि त हुनजो रिज़ल्टेंट छा हूंदो, हासिल तरफ़ी मिक़दार छा हूंदी। पाण ही सॼा कंदासीं हिकु हिकु करे बाक़ी। ठीकु आहे, बिस्मिल्लाह कयूं था। हिन वीडियो में 3 शामिल आहिनि। पहिरियों लिखूं पाण ही कऊं प्रॉब्लम 5.6। ही प्रॉब्लम डेटा में चाहे त हाणे हू हटाओ तो चए त पाण डिस्प्लेसमेंट डी खणी था वठूं। ठीकु आहे, डिस्प्लेसमेंट ही एरो मथां शो करे थो त बाबा ही तरफ़ी मिक़दार आहे, जंहिंमें ही एक्स आहे, हू चए थो उफ़क़ी जुज़ो। उफ़क़ी जुज़ो डी एक्स छाजे बराबरि आहे, हिन खे पाण हिन सां बि एस एक्स सां बि शो करे सघूं था, हिकु ई ॻाल्हि आहे। ठीकु आहे, भले ही लिखी वठो या ही लिखी वठो, घणा ही लिखंदा तव्हां ही भले लिखी वठो। त उफ़क़ी जुज़ो छा आहे 5 किलोमीटर, 5 किलोमीटर, ऐं अमूदी जुज़ो छा आहे एस वाई, हू छाजे बराबरि आहे, हू बराबरि आहे 3 किलोमीटर जे। 3 किलोमीटर पाण खे मालूम छा करिणो आहे, एस मालूम करिणो आहे। ठीकु आहे, एस रिज़ल्टेंट बसि लिखी था वठूं, आर रिज़ल्टेंट पाण खे मालूम करिणो आहे। सही आहे, हाणे सफ़ा सवलो पाण डायरेक्ट पहिरियों प्रॉब्लम लिखूं था, उहो लिखूं था। फार्मूलो छा आहे हिन जो, फार्मूलो आहे रिज़ल्टेंट मालूम पैथागोरस थ्योरम, साॻियो ई लॻंदो। त ही जेको एस एक्स आहे हिन जो स्क्वायर प्लस एस वाई जो स्क्वायर। ठीकु आहे, वैल्यू खाली पुट कयूं विच में, 5 जो स्क्वायर ऐं 3 जो स्क्वायर। ठीकु आहे, हाणे 5 जो स्क्वायर छा थींदो, 5 जो स्क्वायर 5 भी थींदो, ही जोड़ जी निशानी आहे विच में, जोड़ जोड़, ऐं 3 जो स्क्वायर छा थियो 9। हाणे 5 ऐं 9 घणा थिया, 5 ऐं 9 34 थिया। ठीकु आहे, हिन जो अंडर रूट घणो थींदो 34 जो, 5.83 किलोमीटर। 16 नी सफ़ा, को मसलो ई न आहे। हाणे पाण ॿियो कयूं था, ऐं ॿियो वरी हिन में कुंड बि मालूम करणी आहे। हिकु ॻाल्हि रहिजी वई आहे, कुंड बि मालूम करणी आहे पाण खे, मतिलबु थीटा बि मालूम करिणो। थीटा जो फार्मूलो छा आहे, थीटा बराबरि हूंदो आहे tan इनवर्स ऐं जेको एस वाई अमूदी जुज़ो मथे लिखिबो आहे ऐं एस एक्स जे। ठीकु आहे, पाण वैल्यू पुट कयूं। हाणे एस वाई छाजे बराबरि आहे 3 जे, ऐं एस एक्स छाजे बराबरि आहे 5 जे। ठीकु आहे, tan इनवर्स, हाणे 3 खे 5 सां 1 कंदासीं त पाण वटि छा ईंदो 0.6। 0.6 जो tan इनवर्स छा थींदो, tan इनवर्स पाण वटि थींदो 31। 31 जी कुंड मतिलबु ही रिज़ल्टेंट ठाहींदो। हाणे पाण ॿियो करे वठूं, ॿिए में डेटा छा छा आहे, ॿिए में पाण वटि 5, ॿिए में पाण वटि 1 मिले थो। पहिरियों जेको आहे उफ़क़ी एस एक्स बराबरि आहे 7.5 किलोमीटर, 7.5 किलोमीटर, ऐं एस वाई छाजे बराबरि आहे 18 किलोमीटर जे। ऐं पाण खे आर मतिलबु रिज़ल्टेंट मालूम करिणो, ऐं कुंड बि मालूम करिणो। ठीकु आहे, सफ़ा सवलो साॻियो ई तरीक़ो। आर छाजे बराबरि हूंदी आहे,
हाणे पाण अॻे फार्मूलो लिखियो, हाणे डायरेक्ट ही वैल्यू पुट कयूं था। पहिरियों जेको आहे हुन जो स्क्वायर 7/5 जो स्क्वायर प्लस 18 जो स्क्वायर, 18 जो स्क्वायर। हाणे घणा थींदा ही 7/5, 7/5 जो स्क्वायर थींदो 56/2 प्लस 324 जो, ऐं हिन ॿिन्ही खे जोड़ करण खां पोइ पाण वटि छा ईंदो जवाबु, जोड़ करण खां पोइ पाण वटि 380/2 ईंदो। ऐं हिन जो अंडर रूट छा थींदो, हिन जो अंडर रूट पाण वटि थींदो 19/5 किलोमीटर। इहो ई पंहिंजो रिज़ल्ट आहे। ऐं थीटा मतिलबु कुंड मालूम करे वठूं। थीटा छा जे बराबरि हूंदी आहे, tan इनवर्स जेको परपेंडिकुलर कंपोनेंट आहे मतिलबु y वारो, हू SY मथे ऐं SX हेठि। वैल्यू पुट कयूं, tan इनवर्स SY जी वैल्यू छा आहे, SY जी वैल्यू 18 ऐं SX जी 7/5, ठीकु आहे। ऐं थीटा पाण वटि छा थींदो, फाइनल थीटा पाण वटि थींदो 67 डिग्री, ठीकु आहे। हाणे लास्ट पाण वटि रहियो आहे, लास्ट पाण वटि टियों आहे, हिन जी डेटा कलेक्ट कयूं। हिन में पाण वटि छा छा आहे, जेको SX आहे उहो पाण वटि आहे 5/3 किलोमीटर, ऐं SY जेको आहे पाण वटि आहे 43/5 किलोमीटर। ऐं रिज़ल्टेंट मालूम करिणो ऐं थीटा मालूम करिणो, मतिलबु कुंड घणी आहे। साॻियो ई फार्मूलो आहे पैथागोरस वारो, R छा जे बराबरि आहे, हाणे हिननि जो फार्मूलो अॻे पाण लिखियो आहे त डायरेक्ट लिखूं था 5/3 जो स्क्वायर प्लस 43/5 जो स्क्वायर, सही आहे। हाणे स्क्वायर लहण खां पोइ स्क्वायर हिन जो छा थो अचे, 5/3 जो स्क्वायर थो अचे 28.09 प्लस हिन जो स्क्वायर छा थो अचे 1892.25, सही आहे। हिननि खे जोड़ करण खां पोइ रिज़ल्ट छा ईंदो, रिज़ल्ट ईंदो 1920.34, ठीकु आहे। ऐं हिन जो अंडर रूट छा थींदो, हिन जो अंडर रूट पाण लहंदासीं त जवाबु ईंदो पाण वटि 43.82 किलोमीटर। रिज़ल्टेंट मालूम थी वियो। हाणे पाण कुंड लही वठूं। थीटा छा जे बराबरि हूंदी आहे, tan इनवर्स ऐं जेको उमूदी कंपोनेंट आहे हू मथे SY/SX। वैल्यू पुट कयूं, tan इनवर्स SY छा जे बराबरि आहे 43.5 ऐं SX छा जे बराबरि आहे 5/3। थीटा छा थींदी, थीटा पाण वटि थींदी